डगड़ी जे यूनियन काउंसिल सुफनशाह में चेयरमैन रेस ज़नूर खान नूहानी ऐं यूनियन काउंसिल मीर फतह खान टालपुर में यूसी चेयरमैन मीर शारिक खान टालपुर जी हिदायत सेक्रेटरी अजंदाज मुख़्तलिफ़ ॻोठनि में घर घर वञी माण्हुनि में कोरोना वायरस खां बचाव बाबति जागरूकता मुहिम हलाए सरकार पारां ॾिनल सापण विरहाया। इन मौक़े ते चेयरमैन ज़नूर खान नूहानी सेक्रेटरी अजंदाज ऐं ॿियनि अवाम खे कोरोना वायरस खां बचाव बाबति जागरूकता ॾींदे चयो त सिंध हुकूमत तरफ़ां अवाम खे 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे घरनि ताईं मदद ॾियण जी अपील कई वई आहे। सिंध हुकूमत सां ताउन करे कोरोना जी वबा खे शिकस्त ॾियणु घुरिजे। खैरपुर में कोरोना वायरस खां शहरनि खे महफ़ूज़ रखण लाइ हुकूमत खां पोइ स्काउट जा रज़ाकार भी मैदान में अची विया। खैरपुर शहर जे जादूशाह मोड़ ते अल सिद्दीक़ स्काउट ओपन ग्रुप ऐं अल शाहबाज़ स्काउट ग्रुप पारां कोरोना वायरस खां बचाव लाइ शहरनि जा हथ धोआरिया विया। इन मौक़े ते ग्रुप लीडर इरशाद हद्दाद, शमीर फलपुटे, फरीद अली ख़ासकली ॿुधायो त कोरोना वायरस वबा खां शहरनि खे महफ़ूज़ रखण लाइ पंहिंजी मदद पाण तहत हथ धोआरिया पिया वञनि। शहदादपुर जे अज़ीम भट्टी चौक वारे इलाइक़े में राजपूत बिरादरी ॿिनि धुरनि में के मामूली ॻाल्हि तां झगड़ो थी पियो, जंहिंमें लठूं लॻण करे सरफराज़, इमरान, शहबाज़, नासिर राजपूत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे सम्स अस्पताल आंदो वियो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मियुनि मीडिया खे ॿुधायो त उन्हनि ते चेयरमैन जटिया जे भाउ ख़ालिद राजपूत ऐं ॿियनि हमलो करे रतो रत कयो आहे। हुननि इल्ज़ाम हयो त एहतिशाम राजपूत नशे जी हालत में हुननि सां मुंहमारी कई। अॼु हमलो करे रतो रत कयो अथनि। शहदादपुर पुलिस 2 ॼणनि खे हिरासत में वठी जांच शुरू करे ॾिनी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk